हालानी रिपोर्ट इमरान लाशारी मीडिया हाउस मेहरापुर मरकज़ में राजपर बिरादरी पारां अमन चौधरी जी ईद से राजपर बिरादरी के 3 ॼणनि के कातिलनि की गिरफ्तारी के लिए राजपर बिरादरी पारां हाकिम अली राजपर, जावेद राजपर, लाइक राजपर, एजाज राजपर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज किया। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त असांजा हिकु न्याणी सदोरी राजपर, इलाही बख्श राजपर ऐं आशिक राजपर के सरियाम गोलियुनि जो बुख बनाए क़तल किया वियो, लेकिन अफ़सोस सां चवणो थो पवे त एतिरा ॾींहं गुज़रण जे बावजूद हिन महिल ताईं कातिल गिरफ़्तार न कया विया आहिनि, जिन जी असां मज़म्मत करियूं था। असां जी सेना ऐं ॿियनि मसवारनि खां मुतालबो करियूं था त कातिलनि खे फ़ौरन गिरफ़्तार कियो वञे ऐं उन्हनि क़त्ल में मुलविस हथ पिणु ज़ाहिर करे खेनि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे, वरना ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।